बलूल वेचारो एकरो अल्लाह वारो बुजुर्ग फकीर एक ॾियारे बलूल वञी बाजार में वही मस्जिद छॾे करे माण्हू पुछा के बलूल खेर दाहे मस्जिद छॾे हेॾे जी बाजार वही रहियो फकीर जे लफ़्ज़नि तो कुर्बान वाह जो फकीर जे लफ़्ज़नि में नसीहत चवे तो यारो मां माण्हू ने अल्लाह जो ठाकराणा हुआ पुछा के माण्हू दयाल वाल पुठा थे तो कर बुध जो बलूल फकीर बुजुर्ग जा लफ़्ज़ चवे तो यारो हाने त रब ठहण लाइ तयार आहे राज़ी थियण लाइ तयार आहे परचण लाइ तयार आहे पर हे बाज़ार वारा मर्द ऐं मायूं माण्हू अल्लाह साईं सां ठहण लाइ तयार न आहिनि अलाए कहिड़ी बस्ती अथनि मां सॾियां थो अल्लाह साईं सां ठाकराइण जे लाइ पर नथा अचनि ओ यारो वरी साॻो ई बलूल फकीर बटन ॾियारण खां बाद में वञी कब्रस्तान वही रहियो माण्हू अची वरायस ओ बलूल दयाल वाल ख़ैर दाए वरी कब्रस्तान वेठो आहियां चई मां क़बर वारनि जो माण्हुनि जो बाननि जो अल्लाह साईं सां ठाकराइण लाइ माण्हू जल दयाल वाल पुठा थे थो करन ओ यारो बलूल वेचारो रोई वेठो आहे बलूल वेचारे को सुनका निकरी आ बलूल वेचारो दुखन में पइजियो आ माण्हू भाकुर पादल माण्हू चुनोने न चौंस बलूल दयाल वाल साथियो छो थो रोई छो थो दुखरा बरे बलूल चवे तो रोई सुनका रही चवे तो यारो अल्लाह साईं हाणे ठहण लाइ तयार नाहे बाकी है कब्र वाला हे मुर्दा हे मर्द मायूं हे कब्रस्तान वाला अल्लाह साईं ठहण लाइ तयार पर हाणे रब माफ़ी जा इन्हनि जे लाइ दरवाज़ा बंदि करे छॾिया रहमत जा इन्हनि जे लाइ दरवाज़ा बंदि करे छॾिया अल्लाह जी बख़्शिश जा इन्हनि जे लाइ दरवाज़ा बंदि करे छॾिया इलाज करे करे बीठो आहे अल्लाह राज़ी थी इन्हनि खां परचे इन्हनि खां रब इन्हनि खे माफ़ी ॾे पर अल्लाह फरमाए थो बलूल हाणे न ठहंदो मां न रही माफ़ीअ जा मां अल्लाह अल्लाह करे छॾिया ओ यारो बलूल रोई वेठो आहे उन्हनि माण्हुनि खे चवे थो यारो वक़्तु तो टाइम तो अचो अल्लाह जे दरवाज़े ते मरण खां बाद में अल्लाह माफ़ी न ॾींदव अनीबू इला रब्बिकुम वस्लिमू अचो अल्लाह खे बख़्शाइण जी कोशिश बगोड़ा अल्लाह जे दरबार ऐं दरगाह ते वाईंदा आहियूं ओ एॾो रहीम आहे ओ एॾो करीम आहे जो 70 अमड़नि खां वधीक प्यार कंदो आहे हिकु दफ़ो दिल जी सच्चाई बदा अल्लाह के सॾ करे माफ़ी वठो अल्लाह फरमाए तो मां एॾो त तव्हांजे ठहण जे इंतज़ार में आहे जो तव्हां गिरा ॾिसरो त मां फलणा घसरा तव्हां फलणा घसरो त मां अल्लाह सां जोड़े तव्हांखे भाकुर पायां ओ मुंहिंजा अज़ीज़ो हिकु दफ़ो मर्द ऐं माई राति जे पार में दिलि जे दर्द सां अखियुनि मां पाणी आरे रब खां माफ़ी वठे त रब फरमाए तो बिना देर जे मां अल्लाह राज़ी थी पवंदोमांसि खुदा रहबानो अचो अचो अल्लाह जे दरवाजे ते मामरन भेनरन के भी अर्ज़ क्या अचो मुस्लिम दी तामा बाहर के भी अर्ज़ क्या अचो मस्जिद में एक दफो जिंदगी मिली तो वरी ॿीहर न मिले एक दफो चांस मिलो तो वरी न मिले अफासिबुम खलक़नाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन फतआला अल्लाहुल मलिकुल हक ला इलाहा इल्ला व रब्बुल अर्शिल करीम वमन यदउ मा ला इलाहा ला बुरहान लहु फइन्नमा हिसाबुहु इंद रब्बिह इन्नहु ला युफ्लिहुल काफिरून वक़ुल रब्बि इग़फिर वरहम 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 वक़ुल रब्बि इग़फिर वरहम
वकुल रब्बि ग़फिर वरहम वकुल रब्बि ग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन। अने वॾे आवाज़ सब चो अल्लाह असांजी तौबा, सब वॾे आवाज़ जो अल्लाह सब कान में हथ विझो ऐं ये लफ़्ज़ मां पढ़ो, अखियूं बंदि कयो, सब दिल जे दर्द सां पढ़ो, मन रब माफ़ करे मता कंहिंजी आख़िरी रात हुजे, मता कंहिंजो आख़िरी रमज़ान हुजे। वकुल रब्बि ग़फिर वरहम, पढ़ो वॾे आवाज़ सां, वकुल रब्बि ग़फिर वरहम वकुल रब्बि ग़फिर वरहम वकुल रब्बि ग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन। ओ मुंहिंजा अज़ीज़ो महलत वक्त मां मर्दन खे अर्ज़ु करणा हुआ, मां माइन खे अर्ज़ु करणा बेरी मरण को बेरी पंहिंजो रब परचायो मरणो आहे, पर रब राज़ी करे मरो। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्न इल्ला वला तमूतुन्न इल्ला वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। अदा केड़ो आहे जेको मौत खां भॼी वञे, पोइ छा ते मस्ती कई, छा ते आकड़ कई अथव, छा ते वॾाई कई अथव। मां वियो हेॾे नौशर फिरोज़ जे पासे ॾे, मूंखे ॿुधायूं चवंदई नौजवान जो निकाह बि थी वियो, शादी बि थी वई, अचानक टैंकी वही पई मोटर वारी, उथियो नौजवान घोट वही मोटर में हथ विझे बटन में को बिजली हिन में अर्थ हुई, जीअं जो हथ विझे त जी बिजली वरितसि, ॿुधाइनि पिया चवंदई खणी खणी बिजली पियो छॾेसि, खणी खणी बिजली पियो छॾे, रड़ियूं पइजियूं, दाहूं पइजियूं, चीखां पइजियूं, चवण पिया चवंदई कंहिं लठ खई, कंहिं बाठो खण, को भॻो पकड़ खणण जे लाइ त मिड़ई तार कटे नौजवान घोट खे बचाइजे, पर ज्यों ज्यों अहिड़ो बिजली वरत खणी खणी भई बिजली उछलेसि, जेसि ताईं बजट रुकंदी तेसि ताईं देरी न थी, आख़िर बिजली खणी फिटो कयो, मथां अची बीठासूं त साह वीचारे में नाहे। चवनि पिया चवंदई होॾे कुंवार इंतज़ार में वेठी त ॼाण घोट आयो, होॾे सेज सजाई पई आहे, होॾे जन इंतज़ार में आहे ॼाण घोट आयो, ख़ुशी मल्हाईंदा ख़ुशी कंदा, मिठाइयूं विराइजनि पियूं, बिरयानियूं हलनि पियूं, हा हा पुलाव हलनि पिया, भाॼियूं हलनि पियूं, ख़बर तॾहिं पई चवंदई इन घोट जो जनाज़ो बिना देर जे जॾहिं असां घर खणी वियासीं, रड़ियूं पइजियूं, दाहूं पइजियूं, चीखां पइजियूं, कुंवार वीचारी बेहोश थी किरी पई, रोई रोई अॻु मां बेहोश थी किरी पिया, नौजवान जो लाश वो भी घोट, अल्लाह अकबर कबीरा जन में रोज राड़ो पइजियो, दाहूं पइजियूं, चीखां पइजियूं, अहिड़ो मंदर पिया ॿुधाइनि अलाए छा पियो मूंखे थिए, तव्हां अलाए छो दिलनि जा सख़्त थी विया हो जो तव्हांखे परवाह नथी थिए, मां दिल जो नरम आहियां, जॾहिं बि मूंखे अहिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, अलाए छा मुंहिंजे जिस्म जी कैफियत, दिल जी कैफियत थी वेंदी आहे। ॿुधाइनि पिया चवंदा आख़िर उन घोट जा नवां कपिड़ा लाए, गुस्ल कराए, कफन पाराए, वीचारे खे वञी
कब्रिस्तान बुझायो जेका रात बेचारे के ज़ाल सा कुंवार सा कचहरी में घर में दुनिया में गुजारनी उहा रात बेचारे वनी कब्रिस्तान में कब्र में अकेले सिर वनी गुजारी छाते मस्ती आहे घोट निकाह थियो शादी थी मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो संभालियो